नाज़रीन ख़बर है पानी खोट के हवाले से काड़ो शाख में पानी की सख्त खोट सारन जो रोंबो ऐं बेजारो सड़न लगो। काड़ो शाख में पानी की शदीद खोट खिलाफ़ आबादगारन जो फ़खरुद्दीन बिजाराणी बेंदी अगवानी में एहतजाज। खरड़ो शाख में पानी न अचण की सूरत में 10 जुलाई ते इलाके के आबादगारन ऐं हारन पारां मेन रोड बंद करण जो ऐलान किया वियो आहे। होॾां इलाके के आबादगारन हारन खे वध खां वध एहतजाजी धरणे में शिरकत जो सॾु ॾिनो वियो आहे। अर्ज़ कयूं था असांजा ॿिज सड़ा महिरबानी करे हिन खाट खर जो पानी वधाए वञे त असां पाण खे बि साड़ींदा त असांजा ॿिज बि सड़ंदा वञनि। 10 तारीख़ असां रोड इंटर सां बेला करे असांजो वॾनि ॿार सुधा असां पी रोड पर असां पानी को अचनि जी रोज़ी सड़ी थी वञे। हज़ारे ऐं सवे एकड़ मच्छी बुड़े खां वठी शेरगढ़ मीरवा बगन खान इम्तियाज़ अली खान बिजारी जो कोट ये सॼो इलाइक़ो बंजर पड़ियल आहे। खां वठी खरड़े शाख के हाल 6 महीने जी बजट कारे थो वञे। पानी चढ़िया ई कोन थो। टे हालत तव्हां ॾिसो सॼा नेवाणनि जी बोरियूं ख़ाली लॻा पिया आहिनि। हालत ॾिसो जेको 3.5 फुट हिते पानी बीहाइण खपे 3.5 फुट पानी कोन्हे खरड़े में। हिकिड़ो फुट बि पानी कोन्हे। कंहिं दौर में हिते 3.5 फुट पानी हेठि थींदो हो उहो अॼु शाख जे तरे में पानी कोन्हे। हे हालत ॾिसो असां पाण सड़न जो एहतजाज कंदासीं। काॾे जेके माण्हू गेडनि ते वेठा आहिनि पैसनि जे रिश्वत ते पैसा घुरनि था। सभु नेवाण फुल हलनि था। उन्हनि में केतिरो पानी आहे हिन में कुझु कोन्हे। असांखे हालत कयो वियो असां सां दुश्मनी कयो वियो। जेको हिन जो सहारो आहे ग़रीबनि जो इहो जेको आहे आबादी ते आहे उन ते इहो जेको पानी न थींदो इहो काॾे वञे। इहो पाण साड़नि जो एहतजाज कंदा। 7 महीने में असांजी रोटी न थी आहे। कोई न छा थींदी कुल बनो बदला खरड़े शाख में न घाटी आहे न मुआइनो करे। असांजो डीसी साहब खे अपील आहे त मुआइनो करे असां ग़रीब 10 तारीख़ ते रोड पे करे हर जो घणे लॻो पियो आहे। बिजू पैक घणे लॻो पियो आहे। हिनमहिल ताईं हे पाणी का शइ कोन्हे को असां सड़ी आहियूं। हलनि था पिया सिर्फ़ु खरड़े शाख खे पानी कोन्हे को। 10 तारीख़ ते 10 तारीख़ ते असां नाए महल ते रोड बंदि कंदासीं। असां सां धरणे में शरीक 10 तारीख़ ते असां शरीक इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह।